अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु बहितरीन सिंधी बलोची कल्चर ते हिकु तमामु बहितरीन ड्रामो अची रहियो आहे। हिन ड्रामे जो नालो आहे खुददार ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे, राइटर केरु आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे दाद लाशारी ऐं राइटर आहे नूर कुंभर। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सीनियर अदाकारनि पिणु कमु कयो आहे। दोस्तों कुझु अदाकारनि जा नाला मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां ऐं कुझु अदाकारनि जा नाला मां तव्हांखे तमामु जल्द अचण वारी वीडियो में ॿुधाईंदुसि। जीअं त हिन ड्रामे में सीनियर अदाकार असद खान कुरैशी, बिलावल खोखर ऐं एस ड्रामो KTN चैनल ते तमामु जल्द हलायो वेंदो। दोस्तों तव्हांखे मां तमामु जल्द ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे में ॿिया अदाकार कहिड़ा आहिनि। तेसी ताईं ॾींदा इजाज़त ज़ाहिद अली फ़हीम खे। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।